ख़बर शामिल कयूं था मिठियाणी मां। मिठियाणी थाणे जे हदगोट साबन शाह में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। 32 सालनि जे नौजवान सुहेल अहमद पुट गुलाम कादिर ज़हनी तवाज़ुन सही न हुजण सबब घर में पाण मथां पिस्टल जा फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। वधीक तफ़सील लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केके न्यूज़ जो रिपोर्टर शौकत मलिक। जी शौकत, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो। मिठियाणी थाणे जे हदगोठ साबन शाह में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। 32 सालनि जे नौजवान सुहेल अहमद पुट गुलाम कादिर बोयो ज़हनी तवाज़ुन सही न हुजण सबब घर में पाण मथां पिस्टल जा फायर करे ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे। अहिड़ो इतला मिठियाणी थाणे ते मिलण खां पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। जॾहिं त ज़रूरी कार्रवाई लाइ रूरल हेल्थ सेंटर मिठियाणी आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाइयूं पूरियूं करण बाद लाश वारसनि हवाले कयो आहे। जॾहिं त आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो केस कंहिं ते दाख़िल न थी सघियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ फोतीअ जो लाश घर पहुचण ते संदसि घर में कोराम मची वियो आहे। जी।